पैगामे रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ खलक़ल इंसाना मिन अलक़। इक़रा व रब्बुकल अकरमुल्लज़ी अल्लम बिल क़लम। अल्लमल इंसाना मा लम यअलम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। माशाअल्लाह तबारक व तआला। नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला खातिमिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध टीवी जी 6 रोज़े जी सहरी नशरियात जो प्रोग्राम आहे पैगामे रमज़ान। तमाम नाज़रीन व सामईन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। अॼु असीं जंहिं टॉपिक ते गुफ़्तगू कंदासूं उहा आहे तिलावत क़ुरान पाक। नाज़रीन, असां दुनियावी आसाइशुनि में, दुनियावी मसाइल में, मामलात में एॾा घिरी विया आहियूं जो मोबाइल ते सुम्हण खां अॻु में चेक कंदा आहियूं त कंहिं जो असां ॾे मैसेज आयो आहे। उथण खां बाद पहिरीं कमु मोबाइल खे चेक करणो हूंदो आहे त कंहिं जो मैसेज आयो आहे। यानी असां मोकिलियल पैगामनि खे अहमियत ॾियूं था त का अहिड़ी ॻाल्हि न रहिजी वञे जो मूंखे कंहिं दोस्त, कंहिं भाउ, कंहिं कारोबार जी अचे ऐं मां उन खां नावाक़िफ़ हुजां, वक़्तु गुज़री वञे, नुक़सानु न थी वञे। सेम कंडीशन जेकॾहिं असां पंहिंजी सोच जे नज़रिए खे, पंहिंजे अंदाज़ खे थोरो तब्दील करियूं त बाबा असांखे हिकु अहिड़ो पैगाम बि आयो आहे, अहिड़ो मैसेज बि आयल आहे जंहिंमें असां देरि कईसीं, वक़्तु गुज़री चुको ऐं मौत अचे वियो त पोइ असांखे पछताइणो पवंदो। उहो पैगाम कंहिं शख़्स जो न आहे, कंहिं वापारी जो न आहे, कंहिं माइट जो न आहे, कंहिं दोस्त जो न आहे। इहो पैगाम उन जो आहे जंहिं असांखे पैदा करे इन काइनात में मोकिलियो आहे, उहो आहे क़ुरान पाक। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू। मां हिकिड़ो सवालु करियां थो तमामु नाज़रीन व सामईन खां। मुंहिंजो सवालु आहे त मुंहिंजा भाइरो, मुंहिंजूं भेनरूं पंहिंजो पाण खां पुछो, क़यामत वारे ॾींहुं जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला असां खां पुछे त मां तव्हांखे पैदा करण खां पोइ तव्हांखे इंसान ठाहियो, इंसान ठाहिण खां पोइ मां तव्हांखे हिकिड़ो प्योर कोड ऑफ लाइफ बि ॾेई छॾियो। मोबाइल ईंदो आहे, मोबाइल सां गॾु हिकिड़ी किताब जो नंढो हूंदो आहे, बुकलेट हूंदी आहे, उन में लिखियलु हूंदो आहे इन खे कीअं इस्तेमालु करिणो आहे, कहिड़ो बटण कहिड़े कम जो आहे, कहिड़ी बैटरी, छा करिणो आहे, सॼो बायोडेटा इन में लिखियलु हूंदो आहे, हलाइण जो तरीक़ेकार लिखियलु हूंदो आहे। मां तव्हांखे पैदा करे तव्हां सां गॾु हिकिड़ी बुकलेट बि ॾिनी, हिकु किताब बि ॾिनो, तव्हांखे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे। छा तव्हां उन किताब खे पढ़ण जी कोशिशि कई त तव्हांखे उथणो कीअं आहे, तव्हांखे ॻाल्हाइणो कीअं आहे, अखि जो इस्तेमालु कीअं करिणो आहे, कन जो इस्तेमालु कीअं करिणो आहे, हथ जो इस्तेमालु कीअं करिणो आहे, पेर जो इस्तेमालु कीअं करिणो आहे, दिलि, दिमाग़, गुर्दो, सोच, फ़िकिर, कारोबार, भेनर, भाइर, पीउ, माउ, औलाद, धंधो, घर बार, शहरदारी, फ़ैसिला, मज़दूरी, सरदारी, हुकुमरानी, वज़ारत, इहे सभु मामलात कीअं करणा आहिनि। सॼी A to Z का बुकलेट अहिड़ी न आहे जेको कंहिं शइ जे ठहण खां पोइ में विधी वई हुजे, रेफ्रिजरेटर जी हुजे, AC जी हुजे, मोबाइल जी हुजे, उन बुकलेट में मुंहिंजी A to Z मालूमात हुजणु ज़रूरी आहे।
ऐं उन मालूमात ते अमल करण सां ई उहा शइ सही इस्तेमालु थी सघे थी। ॿी सूरत में उन शइ खे नाकारा थियण खां कोई नथो रोके सघे, नुक़सानु थी वेंदो, ज़ाया थी वेंदी। पोइ उन जो नुक़सानु छा थींदो, जेतिरे में उहा शइ आंदी वई उहा समूरी रक़म ॿुॾी वेंदी। ऐं इंसानु जेकॾहिं पाण सां गॾु नाज़िल थियल क़ुर पाक असां सां गॾु मोकिली अलाह तबारक व तआला तव्हां पैदा थिया हो, तव्हांखे कीअं ज़िंदगी गुज़ारणी आहे, हीअ उहो किताबु आहे तव्हांजी टोटल बायोग्राफी, तव्हांजो टोटल बायो जेको आहे सॼी तव्हांजी सम्झो त A to Z मथे खां वठी पेरनि ताईं तव्हांजी पूरी डिटेल हिन जे अंदरि मौजूदु आहे, तव्हांखे कहिड़ी शइ कीअं करणी आहे। ऐं पोइ मौत अचे वई, न पढ़ियो, न सम्झियो, न अमल कयो, टई शयूं न कयूं, क़यामत वारे ॾींहुं रुसवाई थींदी, ज़िलत ऐं ख़्वारी खे मुंहुं ॾियणो पवंदो। त तोखे सभु वक़्तु हुयो, सभु कुझु करण जो, क़ुर पढ़ण जो, क़ुर सम्झण जो, उन ते अमल करण जो वक़्तु न हो। त पोइ तो जहिड़ो जाहिल, तो जहिड़ो बेवकूफ़, तो जहिड़ो कम अकल, तो जहिड़ो लाग़र्ज़ माण्हू ॿियो को हूंदो जेको उते जवाब ई न ॾेई सघे। वहदहू ला शरीक लहू, ॿुधो ई न मोड़ा कि तो कने न सो आ जे घटि अंदरि घोड़ा, ॻाड़ींदे घोड़ा जिते शायदि थींदे साम्हूं हा। पछताइणो पवंदो, बहितर न आहे त उन पछताइण खां अॻु में अॼु ई क़ुर पाक खे सम्झूं, के आलिम सगोर जी सोबत इख़्तियार करियूं, क़ुर पढ़ूं, सम्झूं ऐं उन ते अमल करियूं। वॾा वॾा किताब मुंहिंजा दोस्त कुझु एतिरा मिलंदा आहिनि, वॾा वॾा फलाणे मां जेको आहे मुफ़क्किर जो किताबु पढ़ियो आहे, फलाणे मुदब्बिर जो किताबु पढ़ियो, फलाणे फ़िलासफ़र खे पढ़ियो, फलाणो। मुंहिंजो हिकिड़ो सुवालु हूंदो आहे, तोखे जंहिं पैदा कयो उनजो कलाम पढ़ियो अथई, उनखे सम्झो अथई, का तफ़सीर पढ़ी अथई, कि आशिक़ रसूल जे कलम खां तर्जुमो पढ़ियो अथई, उन तोखे छा सम्झायो आहे, उन रब तोखे सभु कुझु ख़बर आहे, उन रब जी ख़बर न आहे। नाज़रीन, अॼु हिन ते गुफ़्तगू थींदी इंशाअल्लाह तबारक व तआला। वक़्तु थोरो आहे, इन थोरे वक़्त में जेतिरो अल्लाह पाक चाहे ओतिरो। हींअर असां पहिरीं तारुफ़ पेश कंदासीं, उन खां पोइ नाज़ शरीफ़, उन खां पोइ सवाल जवाब जो सिलसिलो। अॼु असां वटि तिलावत क़ुर पाक करण जो जेको शर्फ़ हासिलु कयो आहे, साॻियो ई रोज़ जीअं सांगड़ सां तालुक़ु रखंदड़ आहिनि कारी फैसल महमूद वड़ाइच साहब। अस्सलाम वालेकुम जनाब। वालेकुम अस्सलाम व बहुत शुक्रिया रहमतुल्लाहि तशरीफ़ तआला लाए, व अल्लाह बरकातहू। पाक आपकी हाज़िरी अपनी बारगाह में क़बूल फरमाए। ऐं अॼो की इन टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ जीअं आलिम सगूरे खे असां घुरायो आहे, बहितरीन आलिम दीन आहिनि, माशाअल्लाह 8 सालनि खां वठी जामिया में पढ़ाए रहिया आहिनि, यानी ही उस्तादुल उलमा आहिनि। इन जा केतिरा ई शागिर्द आलिम थी चुका आहिनि, पाण वॾा आलिम आहिनि। उमरकोट सां साईं जिन जो ताल्लुक़ आहे, दारुल उलूम अमजदिया में ही पढ़ाए रहिया आहिनि, अल्लामा इमाम अली अमजदी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अल्लामा साहब जी महिरबानी, तशरीफ़ वठी आयो। उन खां पोइ अॼो के प्रोग्राम में 6 रमज़ान मुबारक जी सहरी जी हिन प्रोग्राम जी नशरियात जेका आहे सिंध TV ते पैगाम रमज़ान में जे नात ख़्वान असांखे अटेंड कयो आहे, पंहिंजा बहितरीन आवाज़ में नासिरी ॿुधाईंदा हाफ़िज़ वसीम नक्शबंदी साहब। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम अस्सलाम बहुत शुक्रिया जनाब, वरहमतुल्लाह। आप तशरीफ़ लाए, अल्लाह पाक आपकी हाज़िरी अपनी बारगाह में क़बूल फरमाए। इन खां पोइ असां सां ॿिया हिकिड़ा बहितरीन सना ख़ान, तव्हां मुख़्तलिफ़ चैनल से उनखे ॿुधंदा हूंदो, शाह शाकिर नसीर। अस्सलाम वालेकुम जनाब। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बहुत शुक्रिया जनाब, आप तशरीफ़ ले आए। मोहतरम नाज़रीन, अॼु असां पंहिंजी जेकी गुफ्तगू इंट्रोडक्शन थी वियो, इंट्रोडक्शन थियण खां पोइ असां नात शरीफ़ ॿुधंदासीं हाफ़िज़ वसीम नक्शबंदी साहब खां। इंशाअल्लाह तबारक व तआला नात खां पोइ असां सवाल जवाब जो सिलसिलो शुरू कंदासीं। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम हाफ़िज़ वसीम नक्शबंदी साहब खे त हू दरबार रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अक़ीदत जा ॻोल्हा पेश करण जी सआदत हासिल कनि। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह, सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। मिठो प्यारो सोणो नालो आका जो, मिठो प्यारो सोणो नालो मदनीअ जो, मिठो प्यारो सोणो नालो आका जो, मिठो प्यारो सोणो नालो मदनीअ जो। आहे अल्लाह जो प्यारो जिंजो आशान निरालो, आहे अल्लाह जो प्यारो जिंजो आशान निरालो। अहिड़ो मुरसल असांखे मिलियो, मिठो प्यारो सोणो नालो आका जो, मिठो प्यारो सोणो नालो मदनीअ जो। अल्लाह हबीब जे पाण घुरायो, पंजे नबी के मेराज करायो। अल्लाह हबीब जे
पाण घुरायो पंज नबी के मेराज करायो सजण सैर कंदियो सजण सैर कंदियो रुख जिब्रील बि वायो ख़ुदा सां रूबरू मिलियो मिठो प्यारो सुहिणो नालो आका जो मिठो प्यारो सुहिणो नालो मदनीअ जो केॾो द मिठड़ो नालो आहे मुहम्मदा चुमी आखिर ते रखा नालो मुहम्मदा केॾो द मिठड़ो नालो सल्ले अला सल्ले अला सल्ले अला केॾो द मिठड़ो नालो आहे मुहम्मदा चुमी आखिर ते रखा नालो मुहम्मदा जेको बेनाम खड़े तो दिल के सकून मिले तो जेको बेनाम खड़े तो दिल के सकून मिले तो सल्ले अला सभई पढ़ो मिठो प्यारो सुहिणो नालो आका जो मिठो प्यारो सुहिणो नालो मदनीअ जो भली करी आयो 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 मिठो प्यारो मिठो प्यारो मिठो प्यारो सुहिणो नालो आका जो माशाअल्लाह तबारक व तआला बेहतरीन वसीम नक्शबंदी साहब हाफिज़ साहब माशाअल्लाह आपने कलाम पेश किया। नाज़रीन अचो त हाणे गुफ्तगू करियूं था तिलावत क़ुरान पाक जे मुतालिक़ त अल्लामा साहब अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला मिन अनफुसिहिम उन्हनि मंझां ई अल्लाह तबारक व तआला पंहिंजो रसूल मोकिलियो। अल्लाह पाक मोमिननि ते एहसान फरमायो जो उन्हनि मंझां ई हिकिड़ो रसूल मोकिलियो यतलू अलैहिम आयातिही जेको उन्हनि ते क़ुरान जूं तिलावत करे थो पेश करे थो वयुज़क्कीहिम अनफुसहुम ऐं अॻिते छा इरशाद फरमायो अल्लाह तबारक व तआला जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ही क़ुरान पाक जी उन्हनि खे तालीम ॾिए थो। हाणे सवाल इहो आहे त क़ुरान पाक खे पढ़णु ऐं सम्झणु इहे ॿ अलॻि शयूं आहिनि थोड़नि ते रोशनी विझंदा त पढ़णु ऐं सम्झण में फ़र्क़ु छा आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद सब खां पहिरीं तव्हांजो ऐं सिंध टीवी जो बेहद मशकूर आहियां जंहिं मूंखे हिन बहितरीन प्रोग्राम में शिरकत जी सआदत बख़्शी। जी बिल्कुलु क़ुरान पाक अल्लाह तबारक व तआला जो कलाम आहे ऐं क़ुरान पाक खे पढ़णु पढ़ाइणु ॿुधणु ॿुधाइणु सुणणु वग़ैरह सॼो सवाब ई सवाब आहे। क़ुरान पाक खे पढ़ण जो सवाब पंहिंजी जॻह ते आहे लेकिन सम्झी हदीस में आहे त क़ुरान खे सम्झी पढ़ो छो त अल्लाह पाक फरमायो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा त ही मुंहिंजो महबूब उन्हनि खे किताब जो इल्म सेखारे थो। इल्म सेखारणु माना सम्झाइणु बिल्कुलु ऐं पढ़ाइणु उहा अलॻि शइ आहे। पहिरीं पढ़ण जो सवाब केतिरो आहे क़ुरान पाक जो पोइ सम्झण जो उन ते थोरो। क़ुरान पाक जो सवाब जे बारे में हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जी रिवायत आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त जे क़ुरान शरीफ़ जो हिकु हर्फ़ पढ़ियो उनखे हिकु नेकी मिले थी ऐं उहो हिकु नेकी 10 नेकियुनि जे बराबरि आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त मां इहो नथो चवां त अलिफ लाम मीम सिर्फ़ु हिकु हर्फ़ आहे बल्कि अलिफ हिकु हर्फ़ आहे लाम हिकु अलॻि हर्फ़ आहे और मीम हिकु अलॻि हर्फ़ आहे त जंहिं सिर्फ़ु अलिफ लाम मीम पढ़ियो उनखे 30 नेकियूं मिलंदियूं। तिलावत क़ुरान जी नीयत सां जेकॾहिं कंहिं अलिफ लाम मीम पढ़ियो त उनखे 30 नेकियूं मिलंदियूं अलिफ लाम मीम चवण सां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं क़ुरान पाक के नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो तो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु तमाम बेहतरीन शख्स उहो आहे जेको क़ुरान सिखे ऐं ॿियनि खे सेखारे। अच्छा अल्लामा साहब इन ते कलाम आहे बेहतरीन गुफ़्तगू थींदी हिन ते। असांजो वक़्तु थियो आहे हींअर नंढड़े हिकिड़े कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन ॾिसो हिन वक़्तु गुफ़्तगू जेका आहे न बहितरीन मोड़ ते पहुती आहे त
त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। अल्लाह पाक जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त तव्हां मां बहितरीनु उहो आहे जेको क़ुर पाक सिखे ॿियनि खे सेखारे। आम तौर ते चयो वेंदो आहे त क़ुर पढ़े ऐं ॿियनि खे पढ़ाए। अॼु इन ते कलाम कंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह साहब मौजूदु आहिनि। अवां बसि थोरी विथी अवां खां वठूं था नंढड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, इन खां इजो था वापसि वरूं। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी। पैगामे रमज़ान। भलीकार नाज़रीन, हिकु भेरो वरी अवां ॾिसंदड़नि खे 6 रमज़ान मुबारक जी सहरी जे बहितरीन लम्हात, रमज़ान मुबारक जी बाबरकत महीने जे बि सॼे ॾींहं जे ज़बरदस्त वक़्तु सहर, हा सहर जो वक़्तु, प्रे फुटी जो वक़्तु अवां सहरी जी तयारी करे रहिया आहियो। का न्याणी, का औरत, का भेण, का अमड़ पचाए रही आहे, तव्हां इंतज़ारु करे रहिया आहियो ऐं असांजो प्रोग्राम ॿुधो पिया। हाणे अधु तवजो ओॾे आहे, कंहिंखे चयो थो वञे खीर वठी आहे, ॾही वठी आहे, या कंहिंखे काशे खुटल आहे, चए थो न मां ॾिसां। पहिरीं हिन प्रोग्राम में क़ुर पाक जी तिलावत ते ज़बरदस्त मौज़ू हली रहियो आहे। कमु बि ज़रूरु करियो, अम्मा जो चयो बि वठिणो आहे, पर हीउ इल्मु बि हासिलु करिणो आहे, छो त इल्मु हासिलु करणु तमामु वॾी सआदत आहे। अॼु इन ई ते असांजी इन ते कलाम असांजो हली रहियो आहे। अल्लामा साहब आम तौर ते इहा हदीस शरीफ़ पेश कई वेंदी आहे त क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। अल्लाह पाक जे आख़िरी नबी, तमामु नबियनि जे सरदार सैयदा बीबी आमिना जे लाल अम्मा साण बीबी फ़ातिमा तो ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे बाबा साईं ऐं हज़रात हसनैन करीमैन रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे नाना सॻोरे इरशाद फरमायो। आम तौर ते इहो चयो वेंदो आहे त तव्हां मां बहितरीनु उहो आहे जेको क़ुर पढ़े ऐं ॿियनि खे पढ़ाए, पर जॾहिं त हिते अल्लिम लफ़्ज़ इल्मु ॾियणु आहे त तव्हां मां बहितरीनु उहो आहे जेको पाण क़ुर जो इल्मु हासिलु करे ऐं ॿियनि खे इल्मु सेखारे। इन में डिफरेंट, इन में फ़र्क़ु आहे, डिफरेंस आहे। आम तौर ते इनखे चयो वेंदो आहे सिर्फ़ु पढ़े, पढ़णु यतलू अलैहिम आयातिही अलॻि शइ आहे, वयो अल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। त हीउ महबूब उहो महबूब आहे जेको तव्हांखे क़ुर पढ़ाए बि थो ऐं क़ुर सेखारे बि थो। पढ़ण ऐं सेखारण में फ़र्क़ु छा आहे? जी बिल्कुलु, क़ुर पाक पढ़ण ऐं सेखारण में वधीक फ़र्क़ु आहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु पढ़ाइण ऐं सेखारण, जी हा, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त काफ़ी माण्हू इन हदीस मुबारक जो तर्जुमो इहो ई कंदा आहिनि त जेको तव्हां मां बहितरीनु शख़्स उहो जेको क़ुर पढ़े ऐं ॿियनि खे पढ़ाए। हालांकि हीअ बाब तफ़ील आहे, अल्लामा युअल्लिमु तालीम, इन बाब सां पढ़ण जो न बल्कि सेखारण जा माना हासिलु थींदा। त तव्हां मां बहितरीनु शख़्स उहो जेको क़ुर सिखे ऐं ॿियनि खे सेखारे। क़ुर पढ़ण जो सवाबु पंहिंजी जॻह ते आहे ऐं क़ुर सिखणु उन वक़्तु हूंदो जॾहिं क़ुर पाक खे सम्झी, उनजी माना सम्झ में ईंदी, उनजी तफ़सीर सम्झ में ईंदी, तॾहिं वधीक क़ुर जो फ़ाइदो थींदो। हाफ़िज़ क़ुर बि तव्हां ॾिसो अक्सर पूरो क़ुर शरीफ़ जी तिलावत कंदा रहंदा आहिनि, लेकिन अक्सर हाफ़िज़नि जेके आलिम न आहिनि, जी बिल्कुलु सिर्फ़ु हाफ़िज़ आहिनि, त उन्हनि खे क़ुर शरीफ़ जी सम्झ न ईंदी आहे। ऐं जेकी हाफ़िज़नि जी जेकी फ़ज़ीलत बि आहे न, के जेको बरोज़े क़यामत पंहिंजे 10 गुनहगार, इहा बि अधु ॻाल्हि ॿुधाई वेंदी आहे, जेको क़ुर हिफ़्ज़ करे उहो पंहिंजे ख़ानदान मां 10 अफ़राद खे, कहिड़नि खे बि जंहिंखे चाहींदो उहो जन्नत में दाख़िल करे ऐं शफ़ाअत करे सघे थो। पर हदीस इहा पूरी न आहे। हदीस इहा आहे त जेको क़ुर यादि करे, उन जे हराम खे हराम सम्झे, उन जे हलाल खे हलाल सम्झे, उन ते अमल करे, यानी सम्झंदो तॾहिं जॾहिं क़ुर सिखंदो न, सिर्फ़ु रटो लॻाए अल्हम्दुलिल्लाह खां वठी वलदोलिन ताईं यादि करे, त इहो यादि करणु ॿी शइ आहे, उनखे सम्झणु ज़रूरी आहे। इन जो मतिलबु इहो थियो त उहो आलिम दीन हूंदो, हाफ़िज़ क़ुर उहो हाफ़िज़ जेको आलिम हूंदो, क़ुर उन सिखियो हूंदो। ज़ाहिर जॾहिं क़ुर सिखंदो, सम्झंदो त सिखंदो त आलिम थी वेंदो। जी अल्लामा साहब, जॾहिं क़ुर सिखंदो ऐं क़ुर सिखी करे उन ते जॾहिं अमल कंदो त पोइ उन ई खे इहो फ़ज़ीलत हाफ़िज़ क़ुर खे हासिलु थींदी। ऐं बाक़ी हर हाफ़िज़ क़ुर जे बारे में इहो चयो वञे थो, अक्सर ॾिठो वेंदो आहे त हाफ़िज़ हिफ़्ज़ क़ुर करण खां पोइ जेके आहे यादि या त क़ुर पाक बिल्कुलु विसरी वेंदो आहे, या त बिल्कुलु जेको आहे गुनाहनि भरी ज़िंदगी में हेॾां होॾां गुज़री वेंदी आहे, छो त उन क़ुर खे सिखियो न आहे, सिर्फ़ु पढ़ियो आहे। त क़ुर पाक सिखणु जेको आहे ॾाढो लाज़मी आहे, माना ऐं तफ़सील सां पढ़णु, उन सां वधीक क़ुर पाक जो ज़ौक़ ऐं शौक़ु पैदा थींदो। अच्छा, क़ुर पाक सिखण जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे आम तौर ते हाणे ॾिसो न, हिकिड़ो माण्हू आहे उमिरि वॾी थी एज थी वियो आहे, हाणे उहो जामिया में मदरसे में दाख़िला वठे ऐं पढ़े, एतिरी न उमिरि आहे, न वरी एतिरो चेतो मज़बूत आहे यादाश्त। हाणे इहो माण्हू छा करे क़ुर खे सम्झण जे लाइ? जी बिल्कुलु, क़ुर खे सम्झण जे लाइ उलमा जी जेकी तफ़ासीर आहिनि
ऐं तर्जुमे सां आहिनि उन्हनि खे रोज़ाना पढ़े, पंहिंजो मामूल बनाए रोज़ाना 3 आयतूं या 5 आयतूं जेको आहे तर्जुमो ऐं तफ़सीर सां पढ़े त इहो क़ुर खे सिखण वारनि में शुमारु थींदो। ज़रूरी न आहे त कंहिं मदरसे में रुबरू दाख़िला वठे, लेकिन क़ुर खे अगरि तर्जुमे तफ़सीर सां पढ़े सम्झे ऐं उनजे मुताबिक़ अमल करे त उहो शख़्स बि क़ुर सिखण वारे में शुमारु अलामा साहब, मूं जेके तफ़ासीर पढ़ियूं, रूहुल बयान, तफ़सीर नईमी, तफ़सीर ख़ज़ाइनुल इरफ़ान ऐं ॿियूं माशाअल्लाह अल्लाह पाक महिरबानी फ़रमाए जेके तफ़ासीर नसीब थियूं, उन्हनि मज़ा मूं जेको तफ़सीर नईमी मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह जी तफ़सीर पढ़ी, मां दंग रहिजी वियुमि। हिकु त लफ़्ज़ी तर्जुमो, वरी उन जे हेठां पूरी आयत जो तर्जुमो, वरी उन खां पोइ तफ़सीर, ख़ुलासा तफ़सीर, आलमाना तफ़सीर, सूफ़ियाना तफ़सीर ऐं उन खां पोइ ताल्लुक़ आयत, एतराज़ात व जवाबात, हर आयत ते एॾी बहितरीन तफ़सीर। नाज़रीन, मुंहिंजो अव्हां खे बि मशवरो आहे, उन छो त लिखियूं जी ज़िंदगी वफ़ा न कई, 11 पारा उन लिखिया आहिनि मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी, पर कमाल जी तफ़सीर आहे तफ़सीर नईमी। ऐं तव्हां क़ुर पाक जी जेका तफ़सीर आहे, अव्हां खे ही पंहिंजो मकतबतुल मदीना जी तरफ़ां किताब जेको तफ़सीर शाया थियल आहे, जेका तव्हांखे मोबाइल में बि एप्लीकेशन जी सूरत में बि उहा मिली सघे थी पई। तव्हां जेको आहे सो मकतबतुल मदीना खे तव्हां वेंदो सर्च कंदो, उन में तव्हांखे माशाअल्लाह इहा सिरातुल जिनान बहितरीन तफ़सीर आहे। इहा तव्हांजे मोबाइल में हूंदी त तव्हांखे, मूंखे बि इहा मोबाइल में हूंदी आहे त वॾो फ़ाइदो थींदो आहे। छड़ो हिकिड़ो लफ़्ज़ लिखो क़ुर पाक जो, जंहिं आयत जे अंदरि मौजूदु आहे उहो सर्चिंग में अची थो वञे पियो। वरी जेकॾहिं का तव्हांखे ॻाल्हि लिखणी आहे, हेठां तफ़सीर जो तर्जुमे जो अलॻि ऑप्शन आहे, तर्जुमे में को लफ़्ज़ घुरिजे थो उनखे सर्च करियो, तफ़सीर में तव्हांखे को लफ़्ज़ घुरिजे थो तफ़सीर में सर्च करियो। सिरातुल जिनान में मुफ़्ती मोहम्मद क़ासिम माशाअल्लाह बहितरीन तरीक़े सां उनमें तव्हां सर्च करियो, तव्हांखे हर शइ तव्हांजे मोबाइल में अचे वेंदी। क़ुर छा थो चए उन लफ़्ज़ जे बाबति सॼी डिटेल तव्हांखे मिली वेंदी। सो क़ुर पाक खे सम्झण जे लाइ ज़रूरी न आहे, पहिरें त बहितर आहे त जामिया में दाख़िला वरितो वञे, पर जेकॾहिं वक़्तु न आहे, मसरूफ़ियत घणी आहे, तव्हां तफ़सीर सिरातुल जिनान जी एप्लीकेशन पंहिंजे मोबाइल में डाउनलोड करियो। उन तां तव्हां हिकु ई 2 या 3 या 4 या जेतिरो वक़्तु ॾिनो आहे, पर कम अज़ कम हिकिड़ी आयत बि जेकॾहिं रोज़ानो पढ़ो त तव्हांखे 6666 ॾींहंनि में तव्हांजो पूरो क़ुर पाक तव्हांजे ज़हन में अचे वेंदो। तलावत क़ुर पाक जॾहिं असां बुज़ुर्गान दीन जा वाक़ियात पढ़ूं था त क़ुर सां हेॾो लॻाव जो रमज़ान मुबारक में इमाम आज़म वनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे लाइ लिखियलु आहे त हिकु क़ुर पाक उहे तरावी में ख़तमु कंदा, हिकु क़ुर पाक सुबुह जो, हिकु क़ुर पाक राति जो ख़तमु कंदा, यानी 30 क़ुर पाक 30 60 ऐं हिकिड़ो क़ुर पाक तरावी में 61 क़ुर पाक जा ख़तमु रमज़ान शरीफ़ में कंदा। इहो कीअं कंदा, इहो छा मतिलबु? जी बिल्कुलु, इहो बुज़ुर्गान दीन जी फ़हम व फ़रासत हुई ऐं उन्हनि जो हिकिड़ो करामतूं हुयूं ऐं उन्हनि जो हिकिड़ो क़ुर पाक सां लॻाव, हिकिड़ी मोहबत, हिकिड़ो शौक़ु, ऐं उन्हनि सॼी पंहिंजी ज़िंदगी क़ुर पाक सिखण ऐं सेखारण में गुज़ारे छॾी। उन्हनि जी हिकिड़ी मोहबत ई इन वजह सां क़ुर पाक खे जंहिंजी जंहिं शइ सां मोहबत हूंदी आहे उनजो लॻाव घणो थींदो आहे। अलामा साहिब हिकिड़ो सुवालु आहे त क़ुर पाक जी तिलावत जा कुझु आदाब ॿुधायो ताकी नाज़रीन खे ख़बर पए त क़ुर पाक कुझु माण्हू लेटी क़ुर पढ़नि था, तस्वीर जेके आहिनि सोशल मीडिया ते वायरल थियनि थियूं, जंग ते चढ़ी पई आहे, उहो क़ुर रखियो अॻियो, या कुझु क़ुर पाक खे नऊज़ बिल्लाह सिराती ॾों रखी करे सुम्ही था पवनि पिया। मूं पंहिंजी नज़रनि सां अहिड़ा नज़ारा क़ुर मजीद खे पढ़ण जे लाइ वुज़ू करण बि लाज़मी आहे। जॾहिं हू क़ुर पाक खे छुए, जेको हथु लॻाए क़ुर पाक खे जॾहिं पढ़े त उनजे लाइ वुज़ू बि लाज़मी आहे। ऐं बावुज़ू थी पाक साफ़ कपिड़ा पाए, बेहतरियत क़िबले रू थी करे, ख़ुशबू वग़ैरह लॻाए, सुठे अंदाज़ में जेको आहे वेही करे क़ुर पाक जी तिलावत करे, लेटी क़ुर पाक तिलावत करणु या टंगू बिल्कुलु क़िबले जी तरफ़ करणु, त इहो जेको आहे क़ुर जे आदाब जे ख़िलाफ़ु आहे। कुझु आदाब ॿिया बि जेकॾहिं तिलावत क़ुर पाक जा क़ुर पाक जे उनखां अलावा जेको आहे क़ुर पाक खे सम्झी पढ़णु ऐं क़ुर पाक खे जेको आहे ॾिसी करे पढ़णु, जेको आहे बग़ैर ॾिठे पढ़ण खां वधीक इन में सवाबु आहे। त क़ुर पाक खे ॾिसी पढ़े, इन में छा फ़ाइदो थींदो त ॾिसण जो, छुअण जो, क़ुर पाक खे डबल टिप जेको आहे डबल टिपल सवाबु मिले थो। अच्छा, क़ुर पाक जा कुझु रमूज़, वक़ूफ़ ऐं इहे जेके निशानियूं अलामतूं लिखियलु हूंदियूं आहिनि, जीम आहे, स्वाद आहे, मीम आहे, इन्हनि जी ख़बर न हुजे तिलावत कंदो, इन सां को फ़र्क़ु पवंदो आहे? न, इन्हनि जो सम्झणु जेको आहे लाज़मी आहे, मतिलबु कोशिशि कंदो रहे, जीअं हाणे वक़फ़े लाज़िम आहे उते माना रुकणु जेको आहे ज़रूरी आहे।
जीम वक़्फ़े तो लाज़िम जी वक़्फ़े छा निशानी हूंदी आहे, कीअं ख़बर वक़्फ़े लाज़िम जी मीम जी निशानी हूंदी आहे, विच में आयत जे विच में मीम जी निशानी हूंदी आहे, वक़्फ़े लाज़िम चइबो, उते रुकण जेको आहे लाज़मी आहे। उनखां अलावा जीम आहे त वक़्फ़े जाइज़ आहे, मुतलक़ आहे, त उन वक़्फ़े जाइज़ या मुतलक़ ते अगरि रुके त बहितर आहे, लेकिन रुकण ऐं वक़्फ़ करण जा पोइ अहकाम वरी अलॻि अलॻि अलॻि। जी हा। जी मिसाल जे तौर ते नाज़रीन मां खे हिकिड़ी मिसाल ॾेई करे सम्झायां। वक़्फ़े लाज़िम जे मुतालिक़ मिसाल अथव, 3 लफ़्ज़नि ते मुश्तमिल हिकिड़ो जुमिलो आहे, वेह न वञ। गौर कजो, तव्हांखे वॾो मज़ो ईंदो। वेह न वञ, इन जी नफ़ी बि आहे, असबात बि आहे। कीअं? मां हिकिड़े शख़्स खे इहे ई 3 लफ़्ज़ चवां थो, वेह न वञ, वेह ते मूं वक़्फ़ कयो, न वञ गॾु करे छॾियमि, वेह न वञ। इन जो मतिलबु आहे त मां हुनखे चवां थो वेह हिते वञ न, पर मां जेकॾहिं पहिरियां 2 लफ़्ज़ मिलाए करे 3 अलॻि करियां न, इन जी माना थींदी वेह न वञ, वेह न वञ। हाणे हिते माना लफ़्ज़ उहे ई 3 आहिनि, वेह न वञ, वेह न वञ। अंदाज़ो लॻायो केॾो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं असां हिते लाज़िम वक़्फ़ हुयो, जेकॾहिं असांखे कंहिंखे विहारणो आहे, हिते वक़्फ़ असांखे वेह ते करिणो हो, वेह लाज़िम वक़्फ़ न वञ त माना ॿी, वेह न वञ माना ई ॿी। सम्झ में अची वेंदो, मां सम्झां थो। तंहिंजे करे जिते वक़्फ़े लाज़िम हुजे न क़ुर पाक में, उते बीहण लाज़िमी आहे, न त माना तब्दील थियण जो इम्कान हूंदो आहे। अलामा साहब क़ुर पाक पढ़ण जा आदाब तव्हां ॿुधाया, पर तआवुज़ छाखे चइबो आहे, तस्मिया छा आहे, ऐं क़ुर पाक जी तिलावत करण खां अॻु में तआवुज़ ऐं तस्मिया जी शरई हैसियत छा आहे? जी बिल्कुलु, तआवुज़ यानी अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम खे तआवुज़ चयो वेंदो आहे, यानी पनाह घुरणु। जी हा। ऐं तस्मिया यानी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तआवुज़ क़ुर पाक जे शुरू में पढ़णु मुस्तहब आहे, ऐं बिस्मिल्लाह शरीफ़ जेको आहे, अगरि क़ुर पाक जी तिलावत सूरत जी इब्तिदा करे थो त पोइ बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़णु सुन्नत आहे, वगरना बिस्मिल्लाह शरीफ़ बि पढ़णु मुस्तहब आहे। नाज़रीन हिकिड़ो तारीख़ी वाक़ियो, ब्रेक जो टाइम थी चुको आहे, बसि उहो ॿुधाए करे मां इजाज़त वठां पियो, या बहितर आहे त इहो वाक़ियो इन जे लाइ पोइ थो ॿुधायां ताकी तव्हां वरी ॿीहर अचो। ऐं वाक़ियो हज़ूर गौस पाक जो, उन्हनि जॾहिं इब्तिदा कई तालीम जी कीअं कई, इहो तव्हांखे ब्रेक खां पोइ ॿुधाईंदुसि। हींअर असांजो वक़्तु थियो आहे शार्ट कमर्शियल ब्रेक जो। केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। मोस्ट वेलकम नाज़रीन, 6 रोज़े जी सहरी जी नशरियात पैगाम रमज़ान प्रोग्राम सिंध टीवी अभी ॾिसी रहिया आहियो। मां वेंदे वेंदे तव्हांखे चयो त हिकिड़ो वाक़ियो मां जी ख़िदमत में पेश करणु थो चाहियां त असां अल्लाह पाक जे करम सां अल्लाह पाक असांखे अहिड़ा अहिड़ा वली अता फ़रमाया आहिनि। हज़रत सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी, हसनी हुसैनी, गौस समदानी, महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, किंदील नूरानी, शाहबाज इला मकानी, पीरे पीरा मीरे मीरा, हज़रत सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी गौसुल आज़म दस्तगीर रहमतुल्लाह अलैह। नंढपिणा जॾहिं उनखे नाना साईं हज़रत अब्दुल्ला सौमाई रहमतुल्लाह ताला अलैह जेके हुसैनी सैयदनि वठी विया उस्ताद साहब ॾे, उन्हनि खे पढ़ाइण जे लाइ त हिनखे क़ुर पाक पढ़ायो। उन चयो पुटु चओ क़ुर पाक जे लाइ लिफ़ ॿे उनखे पढ़णु शुरू कयईं, त हुन क़ुर पाक जे पढ़ण खां अॻु में चयो त अल्लाह पाक क़ुर पाक में फ़रमायो आहे त फ़इज़ा क़रअतल क़ुरान फ़स्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। हे उस्ताद मोहतरम, अल्लाह ताला त क़ुर में फ़रमायो जॾहिं क़ुर पढ़ो त शुरूआत अल्लाह जी पनाह वठो शैतान मरदूद जे शर खां, ऐं हुन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह खां वठी 18 पारा अज़बर ॿुधाया ज़बानी। त उस्ताद मोहतरम चयो अॻिते पढ़। अर्ज़ु कयूं उस्ताद साईं मुंहिंजी अम्मा खे एतिरा ई पारा यादि हुया, हज़रत उमुल ख़ैर बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका हुसैनी सैयद घराणे मंझि आहे, उहा को बि घर जो कमकार कंदी हुई त तिलावत क़ुर पाक करणा पारा हुनखे यादि आहिनि, हू तिलावत कंदी रहंदी, मां पेट में ॿुधंदो रहंदो, मां यादि करे वरिता आहिनि। सुभान अल्लाह। ॼमंदे ॼाम अम्मा खे एतिरा पारा यादि आहे, मां एतिरा यादि कयनि। त उस्ताद चयो हुनखे त तुंहिंजो पुटु त पढ़ियल आहे, पोटो ॾोहिटो, हिनखे कहिड़ी ज़रूरत आहे ॿियो पढ़ाइण जी? चए न पोइ बि पढ़ाइणो आहे। पोइ अॻिते जी तालीम उन उस्ताद साहब पढ़ाई त तआवुज़ जेको आहे, इन ते मूंखे ॻाल्हि यादि आई त असांजे मुर्शिद सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं शुरूआत कई क़ुर पाक त इहा आयत पढ़ी करे। जी अल्लाह सभु तआवुज़ ऐं तस्मिया जो शरई हुकुम तव्हां ॿुधाए रहिया आहियो। जी तआवुज़ जेको आहे पढ़णु मुस्तहब आहे, ऐं तस्मिया जेको आहे अगरि सूरत जी इब्तिदा खां तिलावत करे थो त पोइ तस्मिया पढ़णु सुन्नत आहे।
अगर जेको आहे ताऊज़ में मुराद आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर जी, रजीम, औज़ु बिल्लाहि मिनश ऐं तस्मीह में मुराद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह तौबा में तस्मीह न आहे त उनखे पढ़ण महिल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़िजे या न पढ़िजे, लिखियल न आहे क़ुरान पाक में। जी बिल्कुलु, सूरह तौबा का अगर उतां खां ई तिलावत शुरू कई वञे त पोइ तावुज़ ऐं तस्मिया ॿई पढ़ण में को मसइलो बि न आहे। ही बाज़ अॼुकल्ह हाफ़िज़ वग़ैरह या ही ॻाल्हि मशहूरु आहे त सूरह तौबा जे शुरू में बिस्मिल्लाह शरीफ़ या तावुज़ न पढ़ी वञे। हाँ, अगर पहिरीं खां तिलावत कंदा अचो पिया यानी ईअं आहे त जेकॾहिं सूरह तौबा खां अॻु में जेके आयतूं उहो पढ़ंदा पिया अचूं, हाणे सूरह तौबा में दाख़िल थी आहियूं त हाणे बिस्मिल्लाह पढ़ण जी ज़रूरत न आहे। पर जेकॾहिं असां तिलावत शुरू कयूं था इतां ई सूरह तौबा खां त पोइ आऊज़ु बिल्लाह बि पढ़णो पवंदो, बिस्मिल्लाह बि पढ़णो पवंदो, हिन में को हर्ज न आहे। भले हिन में बिस्मिल्लाह छो न आहे ॾिनी वई, जेका वजह आहे? जी बिल्कुलु, इनमें अक्सर जेको आहे जिहाद वग़ैरह जो ज़िक्र आहे ऐं अहिड़ा सख़्तु मौज़ूआत आहिनि, इन जे करे इनमें बिस्मिल्लाह में अल्लाह खे रहमान रहीम पुकारियो वियो आहे, इन जे करे हिते जिहाद और क़िताल जो हुकुम आहे इन सूरत सगूरी में, तंहिंजे करे हिते रहमान रहीम वारी सिफ़त खे नाहे बयानु कयो। माशाअल्लाह, क़ुरान पाक जे अंदरि केतिरियुनि जायुनि ते आयत सजदा आहे ऐं उहे सजदा कीअं करणु घुरिजनि? छो त असां आम तौर ते जेके मदारिस में क़ुरान पाक पढ़ायो वेंदो आहे त उन्हीअ में इहो नाहे सेखारियो वेंदो त जॾहिं आयत सजदा अचे त इन जो हुकुम छा आहे, पहिरीं त आयत सजदा जो हुकुम छा आहे ऐं उहो कीअं करणु घुरिजे। ॿ सुवाल आहिनि तव्हां खां, हुकुम शरई छा आहे ऐं करण जो तरीक़ेकार छा आहे? इरशाद फरमायो। जी, आयत सजदा करणु जेको आहे वाजिबु आहे। जॾहिं सजदे तव्हां आयत पढ़ंदा त तव्हां ते सजदा तिलावत जेको आहे वाजिबु थी वेंदो। चाहे त तव्हां उन ई टाइम ॾेई सघो था, चाहे त उनखां पोइ थोरी देरि खां पोइ बि ॾेई सघो था, लेकिन उन ई टाइम ॾिनो वञे त बहितरु रहंदो। पोइ थी सघे ज़हन मां निकिरी वञे या के मसरूफ़ियात जी वजह सां न थी सघे त वाजिब जो तर्क थी वेंदो। ऐं सजदा तिलावत करण जो सुन्नत तरीक़ो ई आहे त बीठे बीठे ई अल्लाहु अकबर चई डायरेक्ट जेको सजदे में हलियो वञे ऐं 3 मरतबा सुबहान रब्बियल आला पढ़ी ऐं वरी अल्लाहु अकबर चई सिधो खणी बीह रहे। अच्छा, जेकॾहिं वेही सजदो करे, जीअं वेठे तिलावत करे रहियो आहे, क़ुरान पाक परे करे ताईं सजदो करे छॾे? जी बिल्कुलु, उथी बीह करे तकबीर चवणु ऐं वरी सजदे करण खां पोइ जेको अल्लाहु अकबर चवणु ॿई सुन्नत आहे, सुठो अमल आहे। अगरि वेही बार बार सजदा करे थो त बि बहितरु आहे सजदा तिलावत। अच्छा, हिकु आयत सजदा सां गॾु सजदो करणु ज़रूरी आहे या 14 ई सजदा क़ुरान पाक पूरो करे 14 ई सजदा हिकु जॻह ते करे सघजनि था या लाज़मी आहे त हिकु सजदो सजदे तिलावत सां गॾु कयो? जी लाज़मी कोन्हे, लेकिन बहितरु इहो आहे त जॾहिं सजदा तिलावत पढ़ी वञे त उन टाइम सजदो कयो वञे। अगर कुरान पाक मुकम्मल पढ़ी छॾियो त उनखां पोइ आख़िर में भी 14 सजदा ॾेई सघजनि था। अच्छा, हाणे मिसाल जे तौर ते हिकिड़ो शख़्स कुरान पाक पढ़ी रहियो आहे बुलंद आवाज़ सां, ॿुधण वारे बि पूरो शौक़ सां, मिसाल जे तौर ते कंहिंजी नज़र कमज़ोर थी वई आहे या अखियुनि खां नाबीना आहे या पढ़णु नथो ॼाणे पियो, उन चयो यार तूं तिलावत कंदो आहे, मां ॿुधण जो सवाबु, पहिरीं इहो ॿुधायो त तिलावत जो सवाबु वधीक आहे या ॿुधण जो सवाबु वधीक आहे? तिलावत खां ॿुधण जो सवाबु जेको आहे वधीक, छो त तिलावत करणु मुस्तहब आहे, ख़ामोशी सां ॿुधणु वाजिबु आहे, वाजिब जो सवाबु मुस्तहब खां वधीक आहे। माशाअल्लाह, ॿुधण वारो वधीक सवाब में आहे। त कुझु माण्हू चवंदा आहिनि मां बि क़ुरान पढ़ासीं, सभु क़ुरान पढ़ोसीं, फातिहा पढ़ो, सभु पढ़णु शुरू करे बुलंद आवाज़ सां। न, हिकिड़ो पढ़े ॿिया ॿुधो, उहो ॿुधण जो सवाबु वधीक आहे ख़ामोश थी करे। छो त क़ुरान पाक तिलावत करणु सवाबु आहे, ॿुधणु वाजिबु आहे, वाजिब जो सवाबु वधीक आहे। अलाह मतिलबु हिकिड़े शख़्स तिलावत कई, ॿिए ॿुधी, हाणे हुन त 14 सजदा क्या काफ़ी आहिनि या उनखे बि करणा पवंदा? जी, ॿिन्हिनि खे सजदा तिलावत करणो पवंदो, जंहिं ॿुधो उनखे बि करणो पवंदो। अच्छा, आम तौर ते ख़तमुल क़ुरान करायो वेंदो आहे टीजे में, सोयम में, टीजो सोयम त हिकिड़ी शइ आहे, चेलम में, 40 में या वरसी में, त पोइ उते वॾे आवाज़ सां तिलावत शुरू थी वेंदी आहे, हुतां हुनजो सुर कढे थो, हो रड़ियूं थो करे, होॾे पढ़े थो, ईअं जाइज़ आहे या नाहे जाइज़ इहो? जी बिल्कुलु इहो जाइज़ कोन्हे। क़ुरान पाक जॾहिं काफ़ी अफ़राद वेही पाण में पढ़नि था त उन्हनि खे खपे त क़ुरान पाक आराम सां पढ़नि, उन्हनि खे बुलंद आवाज़ क़ुरान पढ़णु जाइज़, एतिरो आवाज़ जो पंहिंजे कनि ताईं ॿुधे, ॿिए ताईं न पहुचे। जी बिल्कुलु। हा, जेकॾहिं मदरसे में क़ुरान पाक बुलंद आवाज़ सां पढ़ियो थो वञे पढ़ाइण जे लाइ त उन महिल? जी, मदरसे में इहो हुकुम लाइक़ु कोन थींदो, मदरसे में इहो जेको आहे बिल्कुलु जाइज़ आहे। छो त उहे तिलावत जी नियत सां न, उहे सिखण जी नियत सां पढ़नि था। छो त हू सिखणु क़ुरान खे बुलंद आवाज़ सां पढ़णु जाइज़ आहे। तिलावत करण जे लाइ लाज़मी आहे त जॾहिं पढ़ियो वञे त तव्हां ख़ामोशी सां ॿुधो, उहो तिलावत न, उहो सिखण जे लाइ पढ़ंदा। त सिखण जे लाइ नाज़रीन जॾहिं क़ुरान सिखियो वञे न, उन महिल सभु बुलंद आवाज़ सां पढ़नि त कोई हर्ज न आहे।
इहो न ॾींदा कयो दलील से मदरसनि में जो सभु ॾवा असां पढ़ंदा आहिनि त उहे पढ़ंदा न आहिनि, उहे सिखंदा आहिनि। सिखण जे लाइ कोई हर्ज न आहे। जॾहिं पढ़ियो वञे क़ुर त पोइ तव्हांखे ख़ामोश थी ॿुधणु लाज़िमी आहे। क़ुर तव्हांजे असांजे लाइ रब जो कलाम आहे, वॾी ताज़ीम आहे उनजी, उनजो अदब एहतराम आहे। अॼोके असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। अव्हां खां आख़िर में चंद गुज़ारिशात हस्ब मामूल। सभ खां पहिरीं त मां शुक्रिया अदा कंदुमि कारी फैसल महमूद वड़ाइच साहब जो, जीअं पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं तशरीफ़ वठी आया। कारी साहब आपका शुक्रिया। ऐं अल्लामा साहब जेके उमरकोट सां ताल्लुक़ रखनि था, अल्लामा इमाम अली अमजदी साहब, उनजो बि शुक्रिया अदा करियां थो जो उन पंहिंजी मसरूफ़ियात मां वक़्तु कढी उहे पढ़ाईंदा आहिनि। माशाअल्लाह मुदरिस आहिनि, पढ़ाईंदा आहिनि शागिर्दनि खे उतां वक़्तु कढी अचणु। यकीनन हिन दौर में नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे, वक़्तु कढी आया। मां साईं जन जो बि शुक्रिया अदा करियां थो, तव्हांजी महिरबानी सर। उनखां पोइ महिरबानी असांजा हाफ़िज़ वसीम नक्शबंदी साहब, आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। शाह शाकिर नसीर साहब, आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। इन्हीं कलमात ते, इन्हीं गुज़ारिश सां त अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो, महिरबानी करे फीडबैक ॾियण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो, सिंध टीवी HD इस्लामिक। सिंध टीवी HD इस्लामिक के यूट्यूब चैनल आहे असांजो, उनखे सर्च करियो, उनखे सब्सक्राइब कयो, लाइक करियो। ऐं अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो, कहिड़ी शइ अव्हांखे सुठी लॻी ऐं कहिड़ी शइ अञा तव्हां बहितर ॾिसणु चाहियो था, उन में लिखो। अव्हांजे कमेंट्स जो असांखे शदीद इंतज़ारु हूंदो। अव्हांजी महिरबानी थींदी। इन गुज़ारिश ते अव्हां खां इजाज़त थो वठां त सुभाणे वरी सहरी हूंदी, तव्हां हूंदो, असां हूंदासीं इनशाअल्लाह। ज़रूरु ॾिसजो सिंध टीवी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन मुस्तफ़ा जो नालो मुखे जान खां भी प्यारो आ। चवो ना मुस्तफ़ा जो नालो मुखे जान खां भी प्यारो आ। मुस्तफ़ा जो नालो मुखे जान खां भी प्यारो आ। मोहज नबी सल्ले अला रब जो दुलारो आ। मोहज नबी सल्ले अला रब जो दुलारो आ। खुल्द जी बहारन खे मां वठी छा कंदुस। खुल्द जी बहारन के मां वठी छा कंदुस। दर नबी अकरम जो खुल्द का भी प्यारो आ। दर नबी अकरम जो खुल्द का भी प्यारो आ। जो वास्ता नबी का देकर सदा न देगा उसको कसम खुदा की हरगिज खुदा न देगा। परवरदिगार तुझको हरगिज शफा न देगा। मेरे नबी का जब तक तू वास्ता न देगा। मेरे नबी का जब तक तू वास्ता न देगा। उनके घराने वाले सब हैं अलीम आका। जो कुछ कहेगा तुझको सैयद घराना देगा। सरकार के मतब में मिलती है रोज जैसी कोई हकीम तुझको ऐसी दवा न देगा। उनके घराने वाले सब हैं अलीम आका। जो कुछ कहेगा तुझको सैयद घराना देगा। जो कुछ कहेगा तुझको सैयद घराना देगा। मोहज नबी सल्ले अला रब जो दुलारो आ। मोहज
सल्ले अला रब जो दुलारो आ। अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।